अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार मया गजाला आबलो वया बिशारत सुमरो नज़र विजनासी ख़ास खबर। पाकिस्तान के चीन का $32 करोड़ जो कर्ज मिली वियो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल रक़म पाकिस्तान के मिलण की तस्दीक करे छॾी। संदसि चवणु आहे त चीनी कंसोर्शियम तरफ़ां कर्ज़ जी मद में $32 करोड़ जी रक़म एस्टेट बैंक के अकाउंट में मुंतकिल थी वई आहे। रक़म की मुंतकिली खां पोइ नाणे जे ज़ख़ीरनि में इज़ाफ़ो थी वियो। उम्मीद आहे त नाणे जे ज़ख़ीरनि में बहितरीअ सां रुपए जो मुल्क बि मुस्तहकम थींदो। मुल्क में पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़े खां पोइ महांगाई जी शरह में रिकॉर्ड इज़ाफ़ो। शुमारियात खाते जी हफ़्तेवार रिपोर्ट मूजिबि महांगाई जी शरह में 1.2% वाधि थी आहे। हिकु हफ़्ते दौरान अटो, गिहु, बसर, पटाटा, दाल, चांहि, डबल रोटी, साबुण ऐं ॿियूं शयूं महांगियूं थी वियूं। टमाटनि, कुकड़, केलनि ऐं सरियह जे तेल जा अघ घटिजी विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ टेक्सटाइल, सीमेंट, स्टील, शुगर इंडस्ट्री, ऑयल एंड गैस, LNG टर्मिनल, फर्टिलाइजर्स, बैंकिंग, टेक्सटाइल, ऑटोमोबाइल, केमिकल ऐं सिगरेट इंडस्ट्री समेत ॿियनि वॾियुनि सनतुनि ते 10% सुपर टैक्स लॻाइण जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त आवाम खे टैक्स खां बचाइण लाइ सनतुनि ते टैक्स लॻाई आहे। हीअ पहिरीं बजट आहे जंहिंमें माशी मंशूर ॾिनो आहे, पर सब्ज़ बाग जा ख़्वाब न ॾेखारींदासीं। महांगाई जो तूफ़ान आहे, इन खे घटाइण लाइ क़दम खणंदासीं। मेहनत करे महांगाई ते कंट्रोल कंदासीं। पाक नेवी मुल्क जी सामुंडी सरहदुनि जो दिफ़ा कंदड़ मज़बूत फोर्स आहे ऐं सदाईं क़ौम खे उमीदुनि ते पूरी लथी आहे। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा जो पाकिस्तान नेवल वार कॉलेज लाहौर में 51 PN स्टाफ कोर्स की तकरीब खे ख़िताब। आर्मी चीफ क़ौमी सलामती के चैलेंजिस के महारत से मोहजण में हथियारबंद फ़ौज के किरदार की वाखाण कई ऐं चयो आहे त पाक नेवी की तारीख़ बहादुरी ऐं क़ुर्बानियुनि की शानदार रिवायतुनि सां भरियल आहे। डेरा इस्माइल खान के इलाके कराची में सिक्योरिटी फोर्सिस की कार्रवाई ब दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सिस ते हमलनि में मुलविस हुआ। हथियार ऐं बारूदी मवाद भी हथ कया विया। सिंध हुकूमत तवानाई बचत मुहिम के सिलसिले में कारोबारी मरकज़न के वक्त में तब्दीली करे छड़ी। छंछर के ॾींहुं कारोबारी वक्त बाबति पाबंदियों लागू न थींदियूं। आचर खां जुमे ताईं होटल ऐं रेस्टोरेंट्स 11 वॻे बदिरां 11:30 वॻे बंदि थींदा।